घोटकी विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां घोटकी में एक अवामी फोरम मुनक़द कयो वियो जंहिंजो मौज़ू पाकिस्तान में क़ाबिले तजदीद तवानाई जी रफ़्तार लाइ सियासी शिरकत हो। अवामी फोरम पारां सियासी पार्टियुनि जे मंशूर में ग्रीन एनर्जी खे अवलियत ॾियण जो मुतालबो कयो वियो। अवामी फोरम में विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे सरबराह अली हसन मेहर, इलेक्शन कमीशन घोटकी परवेज़ अहमद कल्लोड़ो, डिप्टी डायरेक्टर ज़राअत इलाही बख्श चाचड़, ज़िले जनरल सेक्रेटरी PTI मोहम्मद हसन चाचड़, काउंसिलर म्यूनसिपल कमेटी समीना पठान, PP अगवान जन्नत भट्टी, GDA अगवान यास्मीन ताहिरा, रज़िया दायो समेत सियासी पार्टियुनि जे नुमाइंदनि, तालीमदाननि, समाजी कारकुननि, मीडिया ऐं शागिर्दनि शिरकत कई। इन मौक़े ते अवामी फोरम में शिरकत कंदड़ ग्रो ग्रीन नेटवर्क में शामिल पाकिस्तान जे सिविल सोसाइटी जे तंज़ीमुनि समूरियुनि सियासी पार्टियुनि ते ज़ोर भरियो आहे त तवानाई जे मसइले खे हल करण लाइ गॾिजी कमु कयो वञे। अवामी फोरम खे ख़िताब कंदे अगवान चयो त मुल्क खे मैदनी वसीलनि जे ॿारण ते ॿधल तवानाई जे मनसूबनि ते भरोसो न करणु घुरिजे। उन जे बदिरां क़ाबिले तजदीद तवानाई जे मनसूबनि जी निशानदेही कई वञे ऐं अहिड़नि मनसूबनि खे तेज़ करण लाइ पॉलिसियूं ठाहियूं वञनि। हुन चयो त बिजली वारे शोबे जी गैर हदफ़ी रिआयतुनि, इदारती रुकावटुनि ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे मुइशत ते गिरदशी कर्ज़नि जो वधीक भार वधी वियो आहे। उन जो हल फौरी तौर ते तवानाई जे सुधारण में आहे। इन सिलसिले में आलमी मालियाती इदारा ऐं हुकूमत पाकिस्तान गॾियल मनसूबा जोड़िन। पाकिस्तान जे बहिराड़ियुनि में बाग़स ते ॿधल बिजली जे मनसूबनि खे हथी ॾियण लाइ टेक्नोलॉजी जे मुंतक़िली जा प्रोग्राम मुतारिफ़ कराया वञनि। उहे मनसूबा पाइदार रोज़गार जा मौक़ा ऐं साफ़ तवानाई जा वसीला मुहैया करे सघनि था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।